हैदराबाद में ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जीलिना मेमण जे हिदायतुनि ते मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। अहम ख़बर है अवां शेयर कंदासीं। CIA पुलिस की कार्रवाई में 10 केसनि में घुरबल मंशियात फ़रोश गिरफ़्तार थिया आहिनि। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है। पुलिस जे कुछ इतलाह ते कार्रवाई में जवाबदार इब्राहिम गिरफ़्तार थियो आहे। शुरुआती जांच मूजिब जवाबदार 10 खां वधीक केसनि में मुलविस ऐं 8 केसनि में इश्तिहारी आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। जी नाज़रीन, हैदराबाद पुलिस कार्रवाई कई है। पुलिस जो चवणु आहे त शुरुआती जांच मूजिब जवाबदार 10 खां वधीक केसनि में मुलविस ऐं 8 केसनि में इश्तिहारी भी थियल आहे। पुलिस जे कुछ इतलाह ते कार्रवाई थी है। जवाबदार इब्राहिम नगड़ियो के गिरफ़्तार करण की दावा कई वई है। CIA पुलिस कार्रवाई कंदे 10 केसनि में घुरबल मुनशियात फ़रोश के गिरफ़्तार करण की दावा कई है। अवां सां ख़बर शेयर कंदासीं। हैदराबाद का सीनियर वज़ीर शर्जीलिना मेमण जी हिदायतुनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। CIA पुलिस की कार्रवाई 10 केसनि में घुरबल मंशियात फ़रोश गिरफ़्तार किया विया है। ब्रेकिंग न्यूज़ है। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। पुलिस जे कुछ इतलाह ते कार्रवाई में जवाबदार इब्राहिम निगड़ियो गिरफ़्तार थियो आहे। शुरुआती जांच मूजिब जवाबदार 10 खां वधीक केसनि में मुलविस ऐं 8 केसनि में इश्तिहारी आहे।